ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे ऐं बिल्कुलु ई तक़रीबन फैमिली खाना बदोशन वांगुरु अब्दुल्ला शाह गादी जी मज़ार ते रहंदी हुई ऐं उन्हनि जा ॿिया बि ॿारड़ा हुया पर हिते ज़्यादातर हू ॾींहं जो निकिरी वेंदा मुख़्तलिफ़ मसरूफ़ियात जे सिलसिले में हेॾां होॾां हिते ऐं पोइ ई वाक़ियो थियो आहे। असां जेको सही लोकेशन आहे स्पॉट उहो स्पॉट आउट कयो आहे ऐं उनजी बि तसदीक थी वई आहे। असांखे कुझु विटनेसिस में मिलिया आहिनि जेके मौक़े जा विटनेस त न चइजे पर हुन लोकेशन जा विटनेस आहिनि ऐं प्लस पहिरियां नंढी वीचारी बेहोश हुई ऐं मां नौजवान त न चवंदुसि हीअ त वीचारी मासूम आहे ऐं हिन सां जंहिं बि दरिंदे या ज़्यादती कई आहे या ॿिनि कई आहे इनशाला हिननि खे पकड़ींदासीं ऐं हिननि खे करार जोगी सज़ा मिलंदी। असल शइ हीअ आहे त हिते हिकिड़ी मां ॻाल्हि चवंदुसि त ख़ासि तौर ते हीअ जेके नंढा ॿारड़ा आहिनि मासूम इन्हनि में पेरेंट्स जी ज़िमेदारी बि थी वञे ऐं मुआशिरे पूरे जी बि आहे पेरेंट्स जी बि आहे त उन्हनि खे जेकॾहिं अहिड़े मुख़्तलिफ़ क़िस्म जे जॉब्स में न विधो वञे त वधीक बहितर थींदो। पर बदक़िस्मती आहे जीअं तव्हां पाण चयो त ॿोॾि जा सटियल ही ग़रीब फैमिली हुई लेकिन हिन जो DNA जा ऐं ॿियो जेको बि पूरी प्रोसेस असां उहा कई आहे ऐं इनशाला ॿियो एविडेंस बि गॾु कयूं पिया CCTV फुटेज ऐं टाइम एक्ज़ैक्टली लोकेशन असांखे पहुची वई आहे। इनशाला हथु कंदासीं ऐं इनशाला ही असांखे इहे जो ज़ालिम जेको बि आहिनि इन्हनि खे न सिर्फ़ु पकड़ियो वेंदो करार वाक़ई सज़ा बि ॾिनी वेंदी। जवाबदार केतिरा आहिनि सर हुन में हिन वक़्तु ताईं तमामु घणो अॻु वाटि आहे जो मां कुझु टू अर्ली टू से समथिंग पर मां इहो चवंदुसि त हिन वक़्तु ताईं जेके अॼाण मिलिया आहिनि एविडेंस आहे त 2 वहशी सिफ़त इंसान हुया जेके हिन ॾोह में शामिलु आहिनि ऐं उन्हनि खे असां ॻोल्हियूं पिया। इन सिलसिले में ॿी अपील इहा मुंहिंजी आम शहरनि खे बि हूंदी त जंहिंखे का इंफॉर्मेशन हुजे या ॿियो को एविडेंस अहिड़ो हुननि जे साम्हूं गुज़रियो हुजे त उहो ज़रूरु असां सां शेयर कनि। CM साहिबु नोटिस वरितो आहे हिन ते स्पेशल टीम जोड़ण लाइ पिणु चयो वियो आहे। टीम असां जोड़े छॾी आहे उन में सीनियर अफ़सरान शामिलु आहिनि ऐं इनशाला ख़ुदा कंदो त हीअ असां जीअं कराची पुलिस ॿिया काफ़ी वॾा ॾोह ट्रेस करे चुकी आहे त इनशाला हीअ बि असां ट्रेस कंदासीं। जीअं मां कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढो जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जंहिंजो चवणु आहे त इनशाला जल्द उन्हनि ॾोहारनि ताईं पहुचबो जिन हिन मासूम न्याणी सां दरंदगी वारो असरु कयो आहे। जी।